तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जोही सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अहमद अली शेख खे सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान में सैनआरटी जी बुनियाद ते नज़रअंदाज करण ख़िलाफ़ सिंध बार काउंसिल जे सॾ ते जोही बार एसोसिएशन जे वकील برادري जे तरफ़ खां ابوبڪر रिंद, वसीम पीरज़ादो, मोहसिन रिंद ऐं ॿियनि जी अॻवाणी में احتجاج कयो वियो। रिपोर्ट मुश्ताक अली रोधनाणी मुताबिक़ احتجاج कंदड़ वकीलनि मोजिब تعصب जी बुनियाद ते चीफ जस्टिस अहमद अली शेख जी سينارٽي ख़तम करे जूनियर जजनि खे सुप्रीम कोर्ट जो जज मुक़रर कयो वियो आहे, जेका सरासर नाइंसाफ़ी ऐं हक़ तलफी आहे। हिननि मुतालबो कयो त चीफ जस्टिस सिंध अहमद अली शेख खे सैनआरटी बुनियादुनि ते सुप्रीम कोर्ट जो जज मुक़रर कयो वञे। असांजो एहतजाज आहे त असांजे सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस सां नाआंसाफ़ी आहे। हुनजी एवल्यूशन जेका सुप्रीम कोर्ट में थियणी हुई उहा असांजे सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस सां जेका इडाक जे बुनियाद ते मंज़ूरी सुप्रीम कोर्ट में थी आहे, इहा असांखे नामंज़ूर आहे। इहा इडाक जे बुनियाद ते न थियणु खपे ऐं इहा असांजी सुप्रीम कोर्ट में परमनेंट जे बुनियादनि ते थियणु खपे। असांजो एहतजाज आहे सिंध बार काउंसिल जे सॾ ते। असां सॼे सिंध जा वकील असां सरापा एहतजाज कयूं था ऐं असां सिंध हाई कोर्ट जे सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अहमद अली शेख साहब सां गॾु आहियूं ऐं उन्ही सां ई असां गॾु रहंदासीं। उन जे परमनेंट उन्ही सां असां ॿधल आहियूं। साईं तव्हांजो जेको एहतजाज आहे उहो छाजे बारे में? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हीअ असांजो एहतजाज सिंध बार जे सॾ ते आहे, जंहिंमें असांजे चीफ जस्टिस साईं अहमद अली शेख साहब खे नज़रअंदाज कयो थो वञे। सुप्रीम कोर्ट में सैनआरटी जे बुनियाद ते ॿियनि जजिस खे सुप्रीम कोर्ट आंदो वियो आहे। असां सिंधियुनि जे नाते असां साईं सां गॾु आहियूं ऐं मुंहिंजे ख़्याल में इहो सिर्फ़ु हिकु जज लाइ न पर असां सिंधी क़ौम जे लाइ माना हीउ हिकु ग़लति फ़ैसिलो आहे जेको चीफ जस्टिस साहब खे सैनआरटी जे बुनियाद ते पोइते रखे करे ॿिया जज खयां विया आहिनि ऐं असांजे चीफ जस्टिस साईं अहमद अली शेख साहब खे परमिनेंट सुप्रीम कोर्ट जो जज कयो वञे त बहितर आहे। असांजो सरापा एहतजाज आहियूं सिंध बार काउंसिल जे सॾ खे लबैक चऊं था। जोही बार जा दोस्त ऐं पूरी सिंध जा दोस्त असां साईं जस्टिस चीफ जस्टिस अहमद अली शेख साहब सां गॾु